नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त PPHI सिंध जे ज़ेर एहतमाम हलंदड़ PHU प्लेस मोहब्बत डेरो जतोई जी नई यूनिट मौजूदा बिल्डिंग जी मरम्मत जो कम कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास सैयद मोहसन शाह इफ्तिताह कयो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़, ताशफिन आलमन, असिस्टेंट कमिश्नर कंडियारो अब्दुल गफूर, मुख्तियारकार कंडियारो ज़ाहिद भट्टी साणस गॾु हुआ। जॾहिं त PPHI जे रीजन डायरेक्टर नवाब शाह मज़हर हुसैन, DM नौशरो फेरोज़, गुल रहमान अब्बासी कमिश्नर के अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबन जो दौरो करायो। उते मरीज़न के इलाज जे हलंदड़ सहूलतन मुतालिक़ आगाही ॾिनी। इन मौके ते कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास सैयद मोहसन शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिहत इंसान जी बुनियादी सहूलत, सिहत जी सहूलतनि बग़ैर को बि मुआशिरो अॻिते न वधी सघंदो आहे। इदारनि जी भेट में सिहत जे इदारे मुलाज़मनि मथां वधीक ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि, तंहिं करे हिन इदारे जी मुलाज़मनि खे ड्यूटी ते वधीक वक़्त ऐं तवज्जो घुर्बल हूंदी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।